नालो इमरान खान जो आ कुल हाने ठगईंदा। अच्छा चई से वारो की अचे से खाईंदो याद खबर हुजेव। इमरान खान जे बेनज़ीर सची हुई त हुआ वेचारी मारी वई बेगुनाह। भुट्टो साहब सचो हुयो मुल्क सां त फांसी चढ़ी वई। बेनज़ीर खे त पंहिंजनि मारियो। कंहिं बि मारी सची मुल्क सां सचो माण्हू। मुशरफ सचो हुयो। नवाज़ शरीफ 38 रुपया किलो घी हलियो, 600 रुपया भाण हलियो। 11 सालनि में का बि शइ न चढ़ी। 12 रुपया किलो उन लाइ कंहिं हड़ताल कई। रोज़ जो पूरी मोटरसाइकिल उहे पीपल पार्टी जे दौर में हाणे ईंदई। सिंध गवर्नमेंट आहे पीपल पार्टी जी। हाणे बि गरियासिन में 100 ॾोह थी चुको आहे। जंहिं जाते पीपल पार्टी नवाज़ शरीफ मेरी अमुन हुई। एतिरो चवां थो ॾींहुं यादि करे छॾियो। इमरान खान सचो आहे। इमरान खान सचो आहे। सचो असांजे कान को बि न रोई। इन्हनि जा पंहिंजा खाता बंदि थी विया। इमरान खान जिंदाबाद आहे। छाजो पाकिस्तान अरे ॾिसो सरकारी ज़मीन आहे। संत गवर्नमेंट खां मां पुछां हिकिड़ो वैसो बि को छॾियो आहे मिनिस्टर हिकिड़ो वैसो बि पंहिंजे नाव ते करायो आहे। जेके माण्हू हवाला था कटनि छटे कोरी आहे टिका हिकिड़ो वैसो गवर्नमेंट जो उहो बि सरकारी मिनिस्टर जे नाव ते थी वियो आहे। असांजा ठग पटे वाला ठग वॾा फलंदा ऑफिसर ठग मुख्तियाकार घणे माण्हू हाणे छोड़ थो भाण हले 1600 रुपए जा। 2800 2900 काथे आहे अख़बार नुमाइंदा काथे आहे ॿिया। अरे हिन पाकिस्तान हिकु बि सचो न अथव यादि करे छॾियो। इमरान खान पहिरियों नंबर इमरान खान बचाव आहे नथो वञे हिन जे वए खां पोइ अखियूं खुलंदव। इहा मानी तूं 20 रुपया खाईंदे सिंध में। वीडियो ॾिसे थो जाॾे कारे काल गोजे मां ग़लति आहे त तव्हां ॿुधाइजो। हिन मुल्क सां जेको सचो आहे उहो जेल खां न बचियो। हिन मुल्क जो गद्दार आहे उहो अवाम जो यार आहे। सचा किथे बि कोन्हे।